अलीअ जी थी आ रमज़ान में शहादत हज़रत अलीअ जी थी आ रमज़ान में शहादत माणे सचो वयो आ केॾी सुठी सआदत माणे सचो वयो आ केॾी सुठी सआदत हज़रत अलीअ जी थी आ रमज़ान में शहादत माणे सचो वयो आ केॾी सुठी सआदत तारीख़ 19 ते ज़ख़्मी मिठो थियो 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 21 जे ॾिहाड़े हासिल थियसि शहादत 21 जे ॾिहाड़े हासिल थियसि शहादत माणे सचो वयो आ केॾी सुठी सआदत हज़रत अलीअ जी थी आ रमज़ान में शहादत माणे सचो वयो आ केॾी सुठी सआदत न्याणो नबीअ जो आहे हज़रत अली भलारो 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 मुरसल जे दीन जी जंहिं हर जाइ कई हिफ़ाज़त मुरसल जे दीन जी जंहिं हर जाइ कई हिफ़ाज़त माणे सचो वयो आ केॾी सुठी सआदत हज़रत अलीअ जी थी आ रमज़ान में शहादत माणे सचो वयो आ केॾी सुठी शहादत ख़ैबर जी जंग दौरान अखियूं ॾुखियूं सजण जूं ख़ैबर जी जंग दौरान अखियूं ॾुखियूं सजण जूं मुरसल जी लब लॻण सां पहुती पिरीअ खे राहत मुरसल जी लिब लॻण सां पहुती पिरीअ खे राहत माणे सचो वयो आ केॾी सुठी सआदत चौथों नंबर ख़लीफ़ो बरहक असां मञूं था 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 मशहूर जंहिंजी आहे दुनिया अंदर शुजात मशहूर जंहिंजी आहे दुनिया अंदर शुजात माणे सचो वयो आ केॾी सुठी सआदत हज़रत अलीअ जी थी आ रमज़ान में शहादत माणे सचो वयो आ केॾी सुठी सआदत
बणियो ज़का नौकर हज़रत अली मिठे जो 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 तंहिंजी मद में कई आ हिन शेर जी किताबत माणे सचो वियो आ केॾी सुठी सादत हज़रत अलीअ जी थी आ रमज़ान में शहादत माणे सचो वियो आ केॾी सुठी सादत